तू छा थो सम्झी सांवल, तूं पंहिंजी इन चालाकियुनि जे ज़रिए चाकर खान खे मुंहिंजे ख़िलाफ़ बीहारींदे? भुल थे सांवल, फुलियल आहीं। चाकर खान तव्हांजे ख़िलाफ़ थी चुको चाकर खान तव्हांजे ख़िलाफ़, छो त चाकर खान साम्हूं के बि मकरो चालू न आहिनि चलियो, पर उन सभिनी ॻाल्हियुनि खां हुनखे आगाह कयो आहे जेके चालू तव्हां हुननि सां कयो। न कोई चाकर खान को 8-9 सालनि जो को नींगर या को नंढड़ो ॿार आहे जेको सच ऐं कूड़ जी परख न रखे। अॼु ताईं जेकॾहिं चाकर खान ख़ामोश आहे त तूं हुनजो अंदाज़ो हरगिज़ इहो न लॻाए त को हुनजे अंदर मां बदिले जी बाहि ख़तम थी चुकी आहे, पर हुनजी नज़रुनि में अञा ताईं हुनजे पीउ जो जनाज़ो तड़ंदो रहे थो। हो अॼु ताईं पंहिंजे भाउ जे लाइ रत जा ॻोढ़ा ॻाड़ींदो थो रहे। जेकॾहिं चाकर खान ख़ामोश हो त सिर्फ़ु इन्हीअ जे करे छो त अॻ में हिकिड़ी नाइंसाफ़ी करे चुको हो। पंहिंजे दुश्मननि जे चवण ते हो पंहिंजे सॼणनि खे चोट पहुचाए चुको हो। कसम खणी थो चवां त चाकर खान हिन भेरे कंहिंसां बि नाइंसाफ़ी न कंदो नाइंसाफ़ी। बाक़ी हा जाबर, जेकॾहिं तूं बेगुनाह आहीं त पोइ अजायो पंहिंजा पगर जो तो आहीं। हाँ जावर, तू को फिक्र ही न कर को फिक्र, छो त चाकर खान तुंहिंजे वार जो नालो बि न वठंदो। बाक़ी जेकॾहिं तूं हुननि जे हर गुनाह में शरीक आहीं त पोइ पंहिंजे कफन वठण जी तकड़ न कजांइ, छो त चाकर खान जो मूंसां वाइदो थियल आहे त हो पंहिंजे दुश्मन खे ज़मीन में दफ़न थियण लाइ हिकु गज़ ज़मीन बि न ॾींदो, पर उन्हनि जे लाशनि खे कांवनि ऐं कुतनि खे खाराए छॾींदो, छो त चाकर खान खे ख़बर आहे त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।